जंहिं दौर में तइलीम खे आम थियणु घुरिजे, तइलीम खे वधाइणु घुरिजे, उन दौर में बि अॼु शाह हुसैन लतीफ़ी स्कूल 3 सालनि खां शागिर्द पढ़ाई खां महरूम आहिनि। हिते जा शागिर्द स्कूल जो टेंडर 2023 में मुकमल थियणो हो, लेकिन हिन वक़्त ताईं टेंडर मुकमल न थी सघियो आहे। वधीक शागिर्दनि खे कहिड़ियूं तकलीफ़ूं आहिनि, हिते जे रहवासियुनि खे कहिड़ियूं परेशानियूं आहिनि, अचो त उन्हनि खां पुछूं था त हुननि जो छा चवणु आहे। सरासर अंधेर नगरी चरबट राजा 3 सालनि खां वठी ही स्कूल बंदि आहे। हिन जी बिल्डिंग जी हालत तव्हां पाण हींअर वीडियो कंदो तव्हांखे पाण ख़बर पइजी वेंदी त छा हालत आहे अंदरां हेठां ऐं मथां। त 3 सालनि खां वठी हिन जो पंहिंजो ही स्कूल बंदि आहे ऐं हिन जो टेंडर बि थियल आहे हिन जे तेमीर जे लाइ। पर पोइ जीअं ॿियनि खातनि में अंधेर आहे तीअं हिन एजुकेशन वर्क्स खाते में अंधेर आहे। ऐं बाक़ी जेके मथां आहिनि पंहिंजो जो नुमाइंदा हज़रात या त उन्हनि ताईं इहा ॻाल्हि पहुती कान्हे ऐं या त उहे पंहिंजो कंटार कयो वेठा आहिनि। हिन में 650 तक़रीबन हिते ॿार पढ़नि था, जेके हाणे वञी था पढ़नि सेकेंड शिफ्ट में पंहिंजो अली वलीला स्कूल, जेको तक़रीबन किलोमीटर जे फ़ासिले ते आहे। इन करे कुझु छोकिरा वञनि था कि ॿ 250 या 150 ऐं बाक़ी सभु ईअं पिया हलनि जीअं हीअ छोकिरो क़दीमी पुराणो स्कूल आहे। इन जो तालीम जो मयार बि माशाल्लाह बहितर हो ॿिनि स्कूलनि जी भेट में। हिनखे मुसलसल 3 साल थिया आहिनि नज़रअंदाज़ कयो पियो। ॿार जेके नंढड़ा उहे जेके महरूम आहिनि तालीम खां, उहे ॿियनि स्कूलनि में वञनि पिया। भटशा शहर जे ॿियनि पाड़नि में जेके आहिनि उते वञनि पिया तालीम पढ़ण लाइ। उन्हनि खे रोड क्रॉस करण महिल बि एहतियात करिणो थो पए। ऐं असांजे पाड़े जा जेके बि तक़रीबन जेको 200-400 शागिर्द आहे, उन्हनि मां हींअर तक़रीबन को 100 ॿार खनि पढ़णु वञनि था। बाक़ी ॿिया जेके आहिनि उहे ईअं पार्क पिया घुमनि। ऐं स्कूल ते बेध्यानी आहे असांजे इंतिज़ामियारनि जी। असां इंतिज़ामिया साईं तालीम जे वज़ीर साईं सरदार अली शाह खे ऐं साईं मखदूम जमील ज़मा खे अपील कंदासीं त असांजे पाड़े शेख माला जो इन स्कूल ते नज़रसानी कई वञे। रहवासियुनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, हुननि जो इहो ई चवणु आहे त गुज़िरियल 3 सालनि खां हिन स्कूल जो टेंडर त थी चुको आहे, लेकिन हिन वक़्त ताईं बि रिपेयरिंग जो को बि कमु स्टार्ट न थी चुको आहे। उन्हनि मुतालबो कयो आहे सिंध हुकूमत खां त बराए महिरबानी 1 किलोमीटर परे वेंदड़ हिते जा शागिर्द जेका आहिनि सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो थो पए, उन्हनि खे रोड क्रॉस करिणो थो पए। जॾहिं त हुननि जेको आहे सो इहो बि चयो आहे त हिन स्कूल में 600 खां प्लस जेका शागिर्द हुआ जिन जी अटेंडेंस थींदी हुई, लेकिन हिन वक़्त ताईं जेका शागिर्द ट्रांसफ़र थी ॿिए स्कूल में पढ़णु वञनि था, उन्हनि जो रेशो घटिजी 250 खां बि घटि थी वियो आहे। तॾहिं इन्हनि मौक़े ते उन्हनि शागिर्दनि, उते जे उस्तादनि ऐं उते जे रहवासियुनि इहो मुतालबो कयो आहे सैयद सरदार अली शाह वज़ीर तइलीम खां त महिरबानी करे ही स्कूल सैयद शाह हुसैन लतीफ़ी जेको आहे इनखे जेको आहे सो बहाल करे हिन खे नई सिर जेकी हिन जी बिल्डिंग जेकी आहे तामीर कई वञे, ताकी हिते जा रहवासी ऐं हिते जा शागिर्द जेको आहे सो परे परार जेको पढ़ाई करणु वञनि था उन्हनि खे मुश्किलात खे मुंहुं ॾियणो थो पए, जेको उन्हनि खे हाणे मुश्किलात खे मुंहुं ॾियणो न पवंदो।